तूफ़ान आयो ऐं बिजली जा थंभा किरी कस तूफ़ान जो जेको हुयो उहो हुयो ओबाड़ो कशमोर। उन में जेको सेपको जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो आहे 132 kV लाइन। पर छा घर ते जेके माण्हू लॻाइनि था पंहिंजे हिते सोलर 5-6 महीना अॻु में इहो असां मार्च महीने खां इहो लॉन्च कयो आहे 1 मिनट खे। इन में माण्हू तमामु घणो परेशान थिया ऐं सॼो जेको आहे सो सेपको जो ज़िम्मेवारी उनजी केतिरनि माण्हुनि इन हद ताईं चयो त ना हली आहे जो ही माण्हू हिन महिल ताईं बिजली बहाल न करे सघिया आहिनि। ही टावर हुया 132 kV लाइनूं हुयूं ऐं सॼियूं हिकु न हुयो, इहे 57 टावर जेके आहे डिस्टर्ब थिया। जिते शिकायत आहे त तारूं चोरी थी वियूं आहिनि। गड़ी यासिन खां बटे ते जॾहिं मूं कमु करे आयुसि, इहा लाइन मूं क्लियर करे आयुसि त नेक्स्ट ज़ोन में हले वियुसि मां, त हुन चयो साईं त तारूं चोरी थी वियूं। बिजली चोरी जेकॾहिं एॾे वॾे तइदाद में थिए थी त उन में सेपको जा मुलाज़िमनि जो बि त किरदारु आहे। पुलिस इदारा मौजूदु हुजनि, ट्रांसमिशन लाइन जी तार महफ़ूज़ न आहे त हिकिड़ो असांजो जेको सिंपल लाइनमैन आहे उहो कीअं महफ़ूज़ रही सघे थो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोकी पॉडकास्ट सां गॾु हाज़िर आहियूं। जीअं तव्हांखे अॻु में ई ख़बर आहे त अॼु असांजा महिमान आहिनि सेपको जा ऑपरेशनल डायरेक्टर मुश्ताक हुसैन बुर्दी साहब। पाण इंजीनियर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सेपको में मुख़्तलिफ़ उहिदनि ते कमु कंदा रहिया आहिनि। हिन वक़्तु ऑपरेशनल डायरेक्टर आहिनि। अॼु असां गुफ़्तगू कंदासीं बिजली ऐं उन सां गॾोगॾु बिजली सां लाॻापियल जेके कंज़्यूमर्स जा मसइला आहिनि उन्हनि ते बि गुफ़्तगू कंदासीं। इंजीनियर मुश्ताक हुसैन बुर्दी साहब, तव्हांखे वेरी वार वेलकम असांजे स्टूडियो में अचण जी महिरबानी। थैंक यू वेरी मच भानी सर, वरी महिरबानी मुंहिंजी बि। सर, ॻाल्हि जी शुरूआति जे करे पाण हीउ जेको रिसेंटली तूफ़ान आयो ऐं बिजली जा थंभा किरी पिया, इन खां कयूं त बहितर थींदो, छो त माण्हुनि खे इहा ॼाण मिले केतिरा थंभा किरिया हुआ, एक्चुअली थियो छा हुयो ऐं एतिरो टाइम छो लॻो बिजली बहाल थियण में। निसार साहब, सभ खां पहिरियों त मां वरी ॿीहर बि अव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजो मौक़िफ़ एज़ अ सेपको जी तरफ़ खां ॿुधण जी असांखे इन्वाइटेशन ॾिनी, दावत ॾिनी ऐं मां क़बूल कई। टोटल जेके असांजो जेको ही अरबा जी राति जेको 4 तारीख़ लॻे पयूं, उन में जेको हेवी विंड स्टॉर्म आयो, थंडर स्टॉर्म आयो, इहो एतिरी वॾे मैग्नीट्यूड सां हेवी तूफ़ान हुयो जंहिंजो मर्कज़ तूफ़ान जो जेको हुयो उहो हुयो ओबाड़ो, कशमोर, कंदकोट, गोसपुर, खानपुर, लोढा, शिकारपुर ऐं हेवी मैग्नीट्यूड जेको साइक्लोन हुयो इहो फिरियो हिते रतुदरो ऐं गड़ी यासिन जे विच में। इन जो साइड में जेको इफेक्ट वियो उहो रोड़ी ताईं बि वियो। सम्झो अपर जेको सिंध आहे उहो हार्डली इफेक्ट थियो तमामु ठीकु। इमेंसली असांजो जेको नुक़सानु थियो, जेको असांजो इंफ्रास्ट्रक्चर जेको हुयो उन में जेको सेपको जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो आहे 132 kV लाइन। 132 kV जी लाइन आहे जी। जेको असां वठंदा आहियूं 220 kV लाइन खां, उहा NTDC जे हवाले आहे। ओके। नेशनल ट्रांसमिशन ऐं डिस्पैच कंपनी। हा। सेपको उन खां बिजली वठंदी आहे ऐं उहो असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो आहे 132 kV जो। उन में असांजा 57 जेके टावर्स हुया 132 kV लाइन जा, उहे डैमेज थिया। 57 टावर जेके आहिनि, जेके वॾा पोल असां चऊं सिंधीअ में, एग्ज़ैक्ट उहे किरी पिया। एग्ज़ैक्ट उहे असांजा डैमेज थिया। ऐं उहे कहिड़नि ज़िलनि में? उहे ज़िलो कशमोर, कंदकोट, डिस्ट्रिक्ट घोटकी, सखर, शिकारपुर, लाड़काणा, इन्हनि खे हार्डली हुननि इफेक्ट कयो इन तूफ़ान। इन 57 पोलनि जे किरण सां घणनि ज़िलनि में, सिंध जे घणनि ज़िलनि में बिजली हली वई? इन में जेको सीवियर जेको फेस कयो या जिते थोरो घटि नुक़सानु थियो उहो थियो असांजो सखर जे जेको ईस्टर्न ज़ोन आहे इन में, ख़ैरपुर जॻह चऊं असां, ऐं रोड़ी में हिकु टावर किरियो 200 kV लाइन जो, उते घटि नुक़सानु थियो। ऐं गुड्डू खां वठी असांजो जेको आहे ज़्यादा नुक़सानु थियो, गुड्डू ऐं शिकारपुर, गड़ी यासिन, रतोतेरो, इहो असांजो घणो इफेक्ट थियो इन एरियाज़ में, इन्हनि डिस्ट्रिक्ट में। शिकारपुर डिस्ट्रिक्ट, लाड़काणा डिस्ट्रिक्ट, कशमोर, कंदकोट डिस्ट्रिक्ट, 3 डिस्ट्रिक्ट इन जी सद में आया। ठीकु। इन आम माण्हू इहो थो पुछणु चाहे त बिजली बहाल थियण में ऐं मुकमल बहाल थियण में एतिरा ॾींहं लॻी विया, 50 खां प्लस जेको आहे सो गर्मी हुई, इन में माण्हू तमामु घणो परेशान थिया ऐं सॼो जेको आहे सो सेपको जो ज़िम्मेवारी उनजी केतिरनि माण्हुनि इन हद ताईं चयो त ना हली आहे जो ही माण्हू हिन महिल ताईं बिजली बहाल न करे सघिया आहिनि। भानी सर, मां गुज़ारिश कंदो हलां त असां जेको स्ट्रक्चर आहे इहो स्पेसिफिक हिकिड़ा डिज़ाइन्स आहिनि, उनजा स्टैंडर्ड्स आहिनि, उन जे मुताबिक़ इहो असांजो सॼो स्ट्रक्चर जेको आहे ठहंदो आहे। इन जी स्पेसिफिकेशन्स आहिनि, इन जा डिज़ाइन जे मुताबिक़ इहो स्ट्रक्चर मथे वेंदो आहे। उन जा एंगल्स आहिनि,
उनजा वैल्यूज़ आहिनि, उन हिसाब सां इहो टावर जेको आहे इहो टाइम टेकिंग हिकिड़ी मतिलबु ईअं न आहे त रातो राति तव्हां रिप्लेस करे सघो? न आहे। अवां ईअं सम्झो को 11,000 जो थंबो, पाण लोकल आहियूं, 11 जो थंबो गली ऐं घिटी में किथे शहर दौरान के हल्की आंधी ऐं तूफ़ान जे वर चढ़ी वेंदो आहे या वण किरंदो आहे हुनजे मथां, त उते केॾी डिस्टर्बेंस थी वेंदी आहे। लॻे थो 24 कलाक में ॾिठो हूंदो त 24 कलाक बि उन खे रेस्टोरेशन लॻी वेंदा। ठीकु, वण खे हटाईंदे, थंबे खे रेस्टोर कंदे, LT जो थंबो हुजे या HT जो, त उहो अहिड़े क़िस्म जो बि उहे इलाइक़ा फेस कंदा आहिनि। हीअ टावर हुया 132 केवी लाइनूं हुयूं ऐं सॼियूं हिकु न हुयो, इहे 57 टावर जेके आहे असां डिस्टर्ब थिया, जंहिंजो जेको मेन जेको नुक़सानु थियो असांजो गढ़ी यासीं रतदरे विच में, इहे ऐं उनजी मुल्क आबादियूं जीअं मधे जी आहे, नवदेरो आहे, इन दौरान इहे असां 33 टावर हुया। 33 टावरनि में असांजा 2 सर्किट हुया, हिकिड़ो सिंगल सर्किट हुयो, ॿियो डबल सर्किट हुयो। सिंगल असांजो इहो सर्किट ईअं रखियलु हूंदा आहिनि त जॾहिं सिस्टम खे वक़्तनि वक़्तनि असां अपग्रेड कंदा ईंदा आहियूं। उन में जेको सिंगल सर्किट हुयो इहो असांजो पुराणो सर्किट हुयो, उन जा असांजा गढ़ी यासीन ऐं रतदरे विच में 13 जेके असांजा टावर्स हुया उहे डैमेज थिया। उन खे असां जल्दी रेस्टोर करण जी कोशिशि कईसीं त जल्दी में असां इनखे रेस्टोर कयूं, इन इलाइक़नि खे। जेको डबल सर्किट हो असांजो, इहो टाइम टेकिंग अञा वधीक हुयो। असां कोशिशि कईसीं त फस्ट ते असां पहिरियों खणूं त माण्हुनि खे फ़िलहालु असां लाइट ॾियूं। ओके, त इन तरफ़ मूव थियूं। असां जेका मुंहिंजो वर्दी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर आहिनि इंजीनियर एजाज़ मंचना, इज़ अ वेरी साउंड वेरी स्किल क़िस्म जो असांजा इंजीनियर आहिनि ऐं वेल प्रोफेशनल आहिनि। उन जा जेके टाइमली डिसीशन हुया उहे असां जेके उनजा चीफ पैरल गॾु बीठा हुआसीं, ऐं हेठि टीम जेका हुई जंहिंमें ACs ऐं डायरेक्टर लेवल जा माण्हू हुया, कमु कनि पिया मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जा, त उनजे बोल्ड स्टेप्स खे, बोल्ड फ़ैसिलनि खे, टाइम टेकिंग डिसीजन्स खे असां लबे करे लही पियासीं। ऐं अव्हांखे गुज़ारिश कंदो हलां, कमु ॾींहुं राति हलियो या 24 कलाक हलियो? अच्छा, 24 कलाक। कमनि में किथे बि का गुंजाइश असां न कईसीं। इन में मुख़्तलिफ़ गैंग्स हेठि असां लॻायूंसीं ऐं उनजी मॉनिटरिंग जेको आहे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर इंजीनियर एजाज़ मंचना साहब ख़ुदि करे रहिया हुआ। ठीकु आहे, जॾहिं कमु 24 कलाक हलियो पए त विच ते शिकायत आई त तारूं चोरी थी वियूं आहिनि। 24 कलाक कमु हलियो पए त तारूं कीअं चोरी थी वियूं? अच्छा, उहो थियो मसइलो। मूं अव्हांजो ज़ोन जे अंदरि कमु कयां पियो, गढ़ी यासीन खां बटे ते जॾहिं मूं कमु करे आयुसि, इहा लाइन मूं क्लियर करे आयुसि, त नेक्स्ट ज़ोन में हले वियुसि मां। ठीकु, जॾहिं नेक्स्ट रेस्टोरेशन न बाक़ी हुई, असां हिकु लाइन खे क्लियर कयूं पिया। जेके नेक्स्ट ज़ोन में वियासीं त उहो ज़ोन असांजो एटलीस्ट जेको आहे 5 खां 10 किलोमीटर जे फ़ासिले ते हुयो। ओके, 10 किलोमीटर जे अवां ॾिठो आहे एरिया में किथे बि कोई अहिड़े क़िस्म जो माना कोई आबादी वग़ैरह न आहे रोडनि ते, या अंदरि ज़मीनुनि मां ॾिठो हूंदो, इहे फार फिलंग एरियाज़ जेके आहिनि उहे नोगो एरियाज़ बणियल आहिनि। असां जॾहिं उहो कमु कढी आयासीं त जेके नियरेस्ट टू द ज़ोन हुयो रतोदेरो जो, असां उन में कमु करणु शुरू कयोसीं। त नेक्स्ट वेरी डे ते जॾहिं असां ख़ुशि थियणु लॻासीं त असांजो हाणे काफ़ी सिस्टम असां कढी वियासीं ऐं असां हाणे ऐलान कंदासीं त रेस्टोरेशन थी वेंदो। त ख़बर पई आहे वेरी नेक्स्ट सुबुह ते जॾहिं असां प्रॉपर जॾहिं ॿी टीम पेट्रोलिंग करे अचे पई त हुननि चयोसीं त तारूं चोरी थी वियूं आहिनि। जेको सिस्टम ज़ोन खणी वियासीं असां नेक्स्ट स्टेप ते हलिया वियासीं, का ॿी तरफ़ मूव थी वियासीं, त उहो ज़ोन असांजो जेको आहे चोरनि जे वर चढ़ी वियो, जंहिंमां 5 स्पेन जूं जेके तारूं आहिनि उहे चोरी थियूं। थंभनि में लॻल हुयूं? थंभनि में लॻल हुयूं, उतां चोराए विया? जी, लाइन स्ट्रिंग थियल हुई न, हिकु थंभे खां ॿिए थंभे, हिकु टावर खां ॿिए टावर ताईं। इहे जॾहिं थियल त उहे असांजूं तारूं जेके आहिनि उहे चोराए विया। जॾहिं चोराए विया, अव्हांखे हिकु गुज़ारिश कंदो हलां त मीन वाइल असां सां ऑन बोर्ड जेके आहिनि उहे लॉ इन्फोर्स एजेंसीज़ जेके आहिनि, जंहिंमें पुलिस अचे पई। ज़ाहिर आहे पुलिस जो इहो रोल हुयो, पुलिस असां ऑन बोर्ड बि रही। त अव्हां सम्झी वञो त पुलिस बेवस रही। अच्छा, उन्हनि खे गिरफ़्तार करण में? गिरफ़्तार करण जे लाइ पोइ जेको हुनजा वर्जन आया त असां जेको आहे नेक्स्ट डे ते ॿुधाइनि पिया त असां जेको आहे चोरनि खे केफ़र किरदार ते पहुचाईंदासीं, पर असां उते रेड कया आहिनि ऐं उते असां जेको आहे माल ज़ब्त कयो आहे या उते असांजा रेड करे कुझु ॿियो नुक़सानु कयो आहे, पर उहे माण्हू जेके आहिनि चोर भॼी विया आहिनि, पर असां कोशिशि कंदासीं चोरनि खे गिरफ़्तार कयूं। माण्हू मिलिया या तारूं मिलियूं या ॿई न मिलिया? ॿई न मिलिया आहिनि हिन वक़्त ताईं। न असां वटि माण्हू मिलिया आहिनि, न असांखे कोई हुनजो जेका माल जेको असां चोरी थियो आहे सेप्को जो, उहो बि असांखे हिन ताईं न मिलियो, रिकवर न थियो आहे। ओके, FIR थी वई आहे, FIR थी वई आहे। सो ही क्राइसिस हुयो। अच्छा, असां उन खे इन सां त अञा डीपिन थियो हूंदो तव्हांजो वर्क, त वरी इहे तारूं तव्हांखे आणणियूं पयूं हूंदियूं किथां? हा, इहो फादर टाइम बिंग तकलीफ़ आई, पर असां जल्दी मैनेज करे थो, छो जो असां जंहिं ट्रैक ते वञूं पिया फास्ट ट्रैक ते, उहो वॾो असांजो फास्ट ट्रैक हुयो।
जंहिंमें असांखे मुख़्तलिफ़ जेके असांजा चेयरमैन BOD आहिनि उनजो असांखे वॾो सहकार रहियो, उनजो वॾो साथ रहियो। ठीकु। इंजीनियर गुलाम मुस्तफ़ा लगारी साहब जेके आहिनि उहे असांजा चेयरमैन BOD आहिनि सेपको जा, उन असांखे तमामु घणो साथ ॾिनो असांजो इन मामले में। पुलिस जे मामले में बि हेल्प कराई असांजी, ऐं ॿियनि मामलनि में जेके उते लोकल आबादियूं उनखे बि जेके उनजा UC लेवल जा ऐं जेके उनजा सियासी हिसाब सां माण्हू हुया उन्हनि खे ऑन बोर्ड रखियो त उहे असांजी अला महिला किथे न किथे कंहिं हिसाब सां असांखे हेल्प कंदा रहिया। पर इन में जेको 99% जेको रोल हो सेपको जो, इहो वेरी मारिकेबल आहे ऐं इहो मारिकल थियो आहे। इहो सेपको जी तारीख़ में या तव्हांजे कैरियर जी तारीख़ में इन क़िस्म जो क्राइसिस कॾहिं आयो आहे? मुंहिंजी 26 साल सर्विस आहे निसार साहब। 26 साल में मूं मुख़्तलिफ़ डिस्कोस में कमु करे आयो आहियां, जंहिंमें लेस्को में मूं अटमोस्ट सर्विस गुज़ारी आहे पंहिंजी। लेस्को जेका वेरी वेल एस्टेब्लिश्ड जेका कंपनी आहे, लाहौर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी, मुंहिंजो अर्लियल पीरियड पंहिंजी सर्विस जो एज़ SDO जो उते रहियो आहे। मीन वाल ॿियनि कंपनियुनि में जीअं चीफ इंजीनियर मटीरियल इंस्पेक्शन जे ऑफिस में उते रहियो आहियां, जिते सामान टंदो इंस्पेक्शन जे दौरान 4 साल मूं उते बि गुज़ारिया आहिनि। हेस्को खे कुझु पीरियड ॾिनो आहे, अराउंड अबाउट 5-6 महीना, पर जेको सेपको खे मूं पीरियड ॾिनो तमामु अटमोस्ट ॾिनो आहे। मुंहिंजी पंहिंजे सर्विस जे कैरियर में कंहिं बि डिस्को एॾो डिज़ास्टर फेस न कयो आहे। ओके। कंहिं बि डिस्को हिन वक़्तु ताईं या पोइते बि या पोइते जेको असां वर्क गिरदारी कयूं पिया, जेकॾहिं असां इफ वी विल ओपन द पेजिस ऑफ द हिस्ट्री फ्रॉम द वावडा साइड, एट दैट टाइम देयर वाज अ वावडा अप टू डिस्को लेवल, कंहिं बि हिन लेवल ताईं 57 टावरनि जो किरण, एॾे वॾे मैग्नीट्यूड जे तूफ़ान खे मुंहुं ॾियणु ऐं इंफ्रास्ट्रक्चर खे विहारणु, वरी उनजो 5 ॾींहंनि में रेस्टोरेशन, इहो मारिकेल आहे। इहो सिर्फ़ु इन करे थियो जेको असांजे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर जी पंहिंजी प्रेजेंस रही ग्राउंड ते, ऐं उन में उनजो पर स्टाफ जी वॾी थी न तव्हांजी जेको हिकिड़ो जेको तव्हांजो लीडर आहे न 50+ में उन्हनि कमु कयो आहे। ॾिसो मूं गुज़ारिश कंदो हलां त अव्हांजो जेकॾहिं मैदान जंग में जेकॾहिं अव्हांजो जेको सालार आहे उहो बहादुर आहे, त जेके पोइते सिपाही आहिनि यकीनन उनखे हौसलो मिली थो वञे। उन सिपाहियुनि में असां बि शामिल हुयासीं। उन में मूं नाचीज़ खां वठी हेठि मुंहिंजे ALM ताईं, मुंहिंजे ड्राइवर ताईं, मुंहिंजे चौकीदार ताईं, पटेवाले ताईं, सभिनी जो रोल रहियो। ज़ाहिर सभिनी जो रोल रहियो, जंहिंमें लाइनमैन हर हिसे जे हर प्रोफेशनल जेको आहे पंहिंजो उन में हिसे जो ईअं सम्झो कंट्रीब्यूशन कई, पंहिंजे हिसे जी कंट्रीब्यूशन कई, ऐं उन जी कंट्रीब्यूशन ई असांजे हिन पूरी जेतिरो मिशन हुयो इन खे रेस्टोरेशन वधायो। जंहिंमें इहो ॾींहं लॻा तव्हांखे? असांखे टोटल 5 ॾींहं लॻा। Within 5 days you have restored all the feeders, all the towers and the company. ओके। कंपनी जो जेतिरो बि नुक़सानु टावरनि जो थी चुकियो, लास्ट जेको डे आहे असांजो, जेको अॼु 13 तारीख़ आहे, 12 तारीख़ ते जेको रेस्टोरेशन थी, उहो असांजो सर्किट हुयो जेको डिस्टर्ब हुयो 220 सर्किट जेको NTDC जो हुनजे करे, जीअं उन्हनि असांखे ग्रीन सिग्नल ॾिनो त असांजो सर्किट ओके थियो आहे, तव्हां पंहिंजो सिस्टम ओके कयो। त लास्ट सर्किट असांजो इहो जेको फीड करे पियो लोडा टू शिकारपुर टू सखर, उनखे असां कल्ह असां रेस्टोर करे हिन वक़्तु पूरी कंपनी जो सिस्टम असां स्टेबल करे चुका आहियूं। हिन वक़्तु कंपनी पूरे पंहिंजे पेरनि ते पूरी रेस्टोरेंट तरफ़ वञी आहे, कंटिन्यू सप्लाई उन्हनि जी जारी आहे। ऐं बाक़ी जेका अव्हां ॾिसो, तव्हांजा आई विटनेस आहियो, तव्हांजी बिजली हले पई अव्हां जी। इंजीनियर मुश्ताक साहब, इन मां इहो इफिशियंसी त ज़ाहिर थिए थी जेका तव्हां ॿुधायो था, पर इहा इनइफिशियंसी न आहे त एतिरा ॾींहं बंदि हुजे 50+ में, ऐं उन लाइ को तव्हां वटि बैकअप प्लान न हुयो? ॾाढो सुठो सवाल कयो तव्हां। असांजो जेको बैकअप प्लान जेको रहियो, उहो बैकअप प्लान ईअं रहियो त असां जेको आहे लाड़काने खे 24 कलाकनि जे अंदरि चालू कयोसीं। राति जो तूफ़ान आयो, वेरी शाम जो असां ऐलान कयोसीं 6 बजे, 7 बजे कयोसीं। 7 बजे लाड़काने जी बिजली रेस्टोर थींदी। असां पंहिंजे दादू सर्किट खां फीडबैक वरितोसीं। दादू सर्किट खे असां इनजाइज़ कयोसीं लाड़काने तरफ़, लाड़काने खे बिजली ॾिनीसीं उस ताईं। लाड़कानो असांजो जेको डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे, डिवीज़न हेडक्वार्टर आहे, हिते असांजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा इदारा आहिनि, सेंसिटिव इदारा आहिनि, असां उनखे रेस्टोर करे चुका हुआसीं 24 कलाकनि अंदरि। 56 कलाकनि अंदरि असां नेंदर खे पार्शली फीडबैक ॾिनोसीं थ्रू 11 kV सिस्टम जे, पंहिंजे 132 kV खां असां उनखे फीडबैक ॾिनोसीं। असां पंहिंजा अल्टरनेट प्लान रखियासीं। असांजी बिजली हलंदी रही विदिन 24 आवर्स 56 ईयर्स असां एरिया खे पंहिंजो छॾाईंदा वञूं पिया।
ऐं एरिया खे रेस्टोर कंदा वञूं पिया। उन में असां सिर्फ़ु इहो कयूं पिया त जीअं असांजो जेको जंहिं सोर्स तां असां लाइट खई आहे त उनखे असां ओवर बर्डन न कयूं, उनखे असां ओवरलोड न कयूं, ऐं उहो जेको सर्किट आहे असां खणी ऐं माण्हुनि खे बिजली जेका ॾियूं पिया उन में थोरो असां लोड शेडिंग दौरान वधाए वियासीं। जिते लोड शेडिंग 8 कलाक थींदी हुई उस 10 कलाक कईसीं, जंहिं फीडरनि ते 10 कलाक हुई उते 12 कलाक कईसीं, 12 वारी 14 ते 14 वारी 16 ते असां दौरान थोरो वधाए असां पंहिंजे मोज़ सार्फ़िन खे जेके सेपको जा सार्फ़िन आहिनि उनखे असां बिजली ॾिनीसीं। लोड शेडिंग ते वारे मसइले ते त बाद में अचूं था, पर मूंखे इहो ॿुधायो त काफ़ी माण्हुनि जे ज़हन में हिन वॾे जेको स्टॉर्म आयो इन खां पोइ इहो सुवालु उभरियो आहे त छा सेपको जा या वापडा जा जेके पोल आहिनि वॾा जेके हेवी लाइन्स खणी था वञनि उहे एॾा कमज़ोर आहिनि जो हवा ॻोल्हण सां किरी था पवनि? निसार साहिबु मूं गुज़ारिश पहिरियों बि कई त हिकिड़ो त लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल मूं ॿुधाई। असां जेके टावर लॻल आहिनि उन जेके ब्रेसिस आहिनि इहो आए ॾींहुं हिते जेको मूं एरिया ॿुधाया मूंखे शिकारपुर कशमोर कंदकोट खां वठी शिकारपुर खां वठी गढ़ी यासीन खां वेंदे रते तेरे ताईं इहे जेको असांजो टावर जे सर्किट लॻल आहिनि हिते डबल सर्किट ऐं सिंगल सर्किट इन्हनि मां असांखे तमामु घणो जेको आहे नो डाउट मैग्नीट्यूड थंडर स्टॉर्म जो रहियो उहो पंहिंजे जॻह ते, पर उते असांजी लामहला जेके 11 kV छॾे जेको 132 kV टावर आहिनि उन्हनि जूं ब्रेसिस जेके आहिनि असांजूं जेके पटियूं चवंदा आहियूं असां उहे जेके टावरनि ते पटियूं लॻंदियूं आहिनि जेके मैकेनिकल स्ट्रेंथ वधाईंदियूं आहिनि उन जो बैलेंस रखंदियूं आहिनि, ताक़त जो तवाज़ुन बरक़रार रखंदियूं आहिनि, उहे लामहला चोरी थींदियूं रहियूं आहिनि। अच्छा, वक़्तु थींदियूं रहियूं आहिनि। असां उनजी रिपोर्टिंग कंदा रहिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खे इहा अप्रोच कंदा रहिया आहियूं। उनखे यकीनन हिकिड़ो सिस्टम आहे, हिकिड़ो सेपको जो मेंटेनेंस हिकिड़ी गैंग्स आहिनि, सिस्टम आहे, उहो थींदो रहंदो आहे। ऐं उहा शइ लामहला असांजी जेका साल 3 साल सर्दी जे मौसम में मेंटेनेंस जेके आहे उहा शुरू थींदी आहे, उन में असां यकीन करे वेंदा आहियूं। पर छा माण्हुनि खे ॿारहाड़ीअ माण्हुनि इहा एरिया त ॿारहाड़ीअ माण्हुनि खे डपु नथो थिए त हिन में बिजली हूंदी, हिन में मां हथु कीअं थो विझां, इहे कीअं थो पटियूं कढां? निसार साहिबु पटियूं त अञा हेठि आहिनि टावर ते। अवां इहो ॾिसो त जेको कंडक्टर असां लॻायोसीं त उन्हनि खे इहो फियर बि न हुयो त थी सघे थो इन में हू सर्किट एनर्जाइज़ हुजे ऐं इन में पावर हुजे त इन जो लाश सड़ी वञे, पर हिन खे उहो फियर न रहियो। हिकिड़ी शइ मां कॉमन प्रैक्टिस आहे ॾिसो, हा, हिकिड़ी शइ मां गुज़ारिश कंदो जॾहिं अव्हांजे लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल कमज़ोर हुजे त अव्हांजा ॿिया इदारा जेके सिर्फ़ु पंहिंजो बिज़नेस कनि पिया, जीअं सेपको बिज़नेस करे पई त उनखे अहिड़ो शेल्टर नथो मिले त उनजो पोइ बिज़नेस जेको आहे डिस्टर्ब रहंदो। जंहिं में बिज़नेस डिस्टर्ब रहियो ऐं असां जेको टो ते वञी कमु कयोसीं ऐं जेको फास्टैग ते वञी कमु कयोसीं उहो मिसाल आहे। इहो आम माण्हुनि जे सम्झ में थी सघे थो घटि अचे, पर जेके टेक्निकल उन इलाइक़े जा जेके मुंहिंजा मोज़े सार्फ़िन ॿुधंदा हूंदा त उन्हनि खे मां गुज़ारिश कंदो उन्हनि जे घर में इंजीनियर ज़रूरु हूंदा। कंहिंजे घर में इलेक्ट्रिकल इंजीनियर हूंदो, कंहिंजे घर में मैकेनिकल इंजीनियर हूंदो, कंहिंजे घर में इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर हूंदो, अहिड़ा सिविल इंजीनियर बि हूंदो। इहे सभु इंजीनियरिंग डिपार्टमेंट्स असांजे इन टावर ते जो हिसो आहिनि। उहो ज़रूरु मुंहिंजी ॻाल्हि खे फॉलो कंदा हूंदा ऐं पंहिंजे उन गुज़ारिश बि कयां थो त जेको पब्लिक अवेयरनेस आहे उनखे तव्हां वधीक मुयसर बणायो ऐं उनखे तव्हां मैसेज ॾियो त इहो टावर कीअं ठहंदो आहे, इन टावर जी एंगल छा हूंदी आहे, कहिड़े एंगल ते इन टावर खे खणिबो आहे। इहे त साईं टेक्निकल ऐं इंजीनियरिंग जा जेके आहिनि न उहे टर्म्स आहिनि। असां सोली ऐं सादी ॿोलीअ में तव्हांखे इहो पुछंदासीं त टावर हाणे त मज़बूत आहिनि न? टावर हाणे मज़बूत आहिनि ऐं उन्हनि जो जेको असां कमु खणी आया आहियूं ॾाढो स्पीड टेक ते वरी बि कमु हले पियो, हिन वक़्तु बि कमु हले पियो। असां इन में पूरी कंपनी लेवल ते हिन वक़्तु जेको असांजी ग्रिड सिस्टम ऑपरेशन आहे उनखे असां वॾो एक्टिवेट कयो आहे त उन्हनि जी सर्वे हले पई, उहा बि ईअं ई 24 कलाक हले पई सर्वे। मतिलबु मज़बूत इन करे सेंस में थो चवां त वेदर पैटर्न जेको आहे सो सिबी स्टॉर्म अगेन इट्स कमिंग 16, 17, 18 जून ते वरी जेको आहे सो प्रेडिक्शन आहे वेदर जी त अहिड़ो ई स्टॉर्म ईंदो, पर उनजी इंटेंसिटी कुझु शायदि घटि हूंदी। असांखे ख़ौफ़ इहो आहे त वरी टावर त न किरी पवंदा। अलाह कंदो, रब साईं कंदो, ईअं न थींदो। ऐं हिकिड़ो कुदरती निज़ाम आहे, दुनिया जो हिकिड़ो कारोबार हलंदड़ आहे। ऐं इहे जेके बि शयूं जेके डिज़ास्टर ईंदा आहिनि इन में जेके नेचुरल जेके शयूं आहिनि इनखे असां रोके त कोन था सघूं। इन्हनि जे मैग्नीट्यूड खे लो इंटेंसिटी ते हाई इंटेंसिटी ते वठी त असां कोन था सघूं। पर हिकिड़ी जेका इंसान पंहिंजी जेका दिली कोशिशि कंदो आहे ऐं जंहिं स्पिरिट सां
सां कमु कंदो आहे, जंहिं इमोशन सां, डेडिकेशन डिवोशन सां कमु कंदो आहे, त उनजो उनखे यकीन ज़रूरु हूंदो आहे त मुंहिंजो केतिरो कमु मज़बूत आहे। ऐं उन पलपोते ते मां चई सघां थो जेको हिन वक़्तु असांजो कमु हले थियो आहे ऐं जेको अॻियूं कमु जंहिं स्पेस में ऐं जंहिं स्पीड सां कमु हले पियो, त इनशाला होप द बेस्ट असां हिनखे फेस करे वेंदासीं। राइट, स्टाम खां ॿाहिरि अचूं जेकॾहिं सेप्को जी कारकर्दगीअ ते, त 2010 में मुंहिंजो ख़्यालु आहे हेस्को खां अलॻि थी करे ही कंपनी थी, ऐं कंपनी हमेशह पंहिंजे कंज़्यूमर्स जी, कस्टमर्स जी केयर कंदी आहे। पर सेप्को जे मथां एतिरा इल्ज़ाम आहिनि जो जॾहिं मूं जेको आहे पोस्ट रखी त तव्हां असांजा महिमान आहियो, त लातादाद माण्हुनि शिकायतूं पंहिंजियूं दर्ज करायूं त साईं लोड शेडिंग त ही कंदा ई कंदा आहिनि, उहो तमामु वॾे पैमाने ते, ऐं एतिरी तइदाद में लोड शेडिंग उहो कहिड़ो सबबु आहे? हिन महिल ताईं लोड शेडिंग ख़तमु छो न थी सघी आहे? निसार भाउ, अव्हां जे बहितरीन सवाल जो मूं वटि हिकिड़ो जवाबु आहे। जेकॾहिं मां कुझु हक़ाइक़ अव्हां जे साम्हूं अव्हां चैनल सां मां पेश कयां ज़रूरु, त इवन अव्हां बि सरप्राइज़ वठी वेंदो। उहो इहो आहे त जेको असां वटि स्टैटिकल सर्वे आहे जिते सेप्को जा हद शुरू थियनि था हा, ऐं ख़तमु थियनि था, 2.9 मिलियन जेके हाउसिस आहिनि, ठीकु, उन में असां वटि जेके रजिस्टर्ड सारिफ़ आहिनि उहे असांजा 0.8 मिलियन आहिनि। माना 29 लखनि जॻह ते सिर्फ़ु 8 लख माण्हू असां वटि रजिस्टर्ड आहिनि, जंहिंमां 6,56,000 असांजा डोमेस्टिक सारिफ़ आहिनि, 1,29,000 असांजा कमर्शियल सारिफ़ आहिनि, ऐं ॿिया इंडस्ट्री जा कुझु नाले मात्र इंडस्ट्री आहे, जंहिंमां असांजी 61% जेको आहिनि असांजी रूरल आबादियूं आहिनि। इहा सेप्को कंपनी इन क्राइसिस मां गुज़रे पई। असां त बक़ाया माण्हू बिजली इस्तेमालु नथा कनि या कुंडे ते आहिनि? इहो कुंडो ॾसां पियो अव्हांखे त इहे जेके माण्हू जेकॾहिं 2.9 मिलियन असां खां मीटर वठनि ऐं इहे मीटर ते अची वञनि, त हिन कंपनी जो हिकिड़ो वायुमंडल चेंज थी वेंदो। दिस कंपनी विल बी द बेस्ट कंपनी एट अ ग्लेंस एंड इट विल बी द रिमार्केबल अचीवमेंट एट नेशनल लेवल। जेकॾहिं इन शइ खे असांजी हिन गुज़ारिश खे असांजा मौज़ सारिफ़ में ॿुधंदा हूंदा त इन जा मुख़्तलिफ़ रीज़न ॿुधाईंदा। मुंहिंजा मौज़ सारिफ़ मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहिनि। मुंहिंजो बिज़नेस आहे, मुंहिंजी कंपनी जो, मूंखे बिज़नेस हिन सारिफ़िन सां करिणो आहे, ऐं मां गुज़ारिश कंदो आहियां जेकॾहिं इहे सारिफ़ असां ॾे अचनि पंहिंजे कुंडे खे रेगुलाइज़ कराइनि ऐं उहो कुंडो रेगुलर थिए। अगरि 29 लख न बि सम्झो, अगरि असां उन मां 9 लखनि खे ईअं चऊं त हिते असांजो इंफ्रास्ट्रक्चर तमामु घणो कमज़ोर आहे, कंहिं दरिया जे किनारे हूंदा, कंहिं जाबलू पट्टी ते हूंदा, कंहिं अहिड़े फार फलंग एरिया में हूंदा, अहिड़ी आबादी जिते असांजी अप्रोच न हुजे, असां उन सिस्टम खे बि ड्रॉप कयूं, 9 लखनि खे कढी छॾियूं, त रिमेनिंग असां जेकॾहिं ॾिसो 20 लख असांजा सारिफ़ हिन कंपनी जा थियणु घुरिजनि। 29 लखनि जॻह घरनि जॻह ते बिजली त असांजी घर घर में वञे पई। अगरि 9 लखनि खे असां ड्रॉप कयूं जिते असांजो चऊं था त सिस्टम कमज़ोर आहे ऐं हिते असां बिजली कोन था पहुचाए सघूं ऐं उते वॾा फार फलंग एरियाज़ आहिनि, उते वॾो प्रॉब्लम आहे, चलो उहे असां फॉर द टाइम बि असां सोचूं ऐं असां उनखे ड्रॉप कयूं त 20 लख जेके रजिस्टर सारिफ़ थियनि त टोटली इट विल चेंज द फॉर्चून ऑफ द सेप्को एंड आई एश्योर यू द लोड शेडिंग मेनास विल बी एलिमिनेटेड फ्रॉम द सिस्टम। तव्हांजे ॻाल्हियुनि मां इंजीनियर मुश्ताक साहब असां इहो था नतीजो अक्सर कयूं त बिजली चोरी वॾे पैमाने ते थिए थी सेप्को जी, एम आर राइट? एग्ज़ैक्ट। बिजली चोरी जेकॾहिं एॾे वॾे तइदाद में थिए थी त उन में सेप्को जा मुलाज़िमनि जो बि त किरदारु आहे। ॾिसो, अव्हांखे मूं हिकिड़ो मेन इंडिकेटर ॾेई छॾियो। ठीकु आहे, त जिते पूरी हाई कमान मौजूदु हुजे, पुलिस इदारा मौजूदु हुजनि, ट्रांसमिशन लाइन जी तार महफ़ूज़ न आहे, त हिकिड़ो असांजो जेको सिंपल लाइनमैन आहे उहो कीअं महफ़ूज़ रही सघे थो इन सिस्टम ते। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा मामलात आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रॉब्लम्स सेप्को फेस करे पई, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा अव्हां हिते ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उहे ॾिसंदा हूंदो, जंहिंमें नो डाउट हिते मुख़्तलिफ़ माण्हुनि जी इंटरव्यू आहे असांजे मामलात में। तव्हां पंहिंजे कंपनी जे मुलाज़िमनि खे केतिरो ज़िम्मेवार सम्झो था? असांजो ॾिसो, सभु अंगुरियूं बराबरि न आहिनि। मां हुन ते इहो शर्त न रखंदुसि, सभु अंगुरियूं बराबरि न आहिनि। लाज़मी आहे जिते अहिड़े क़िस्म जा क्वेश्चन राइज़ थींदा त इन मां बि कोई माण्हुनि खे असां आज़ादु कोन था करे सघूं। हीउ जेको नारो आहे बिजली चोरी वारो, इहो सिर्फ़ु हिकिड़ो मुलाज़िम न, लाज़मी कंहिंजी कन्विंस सां थींदो हूंदो, या कंज़्यूमर जेको आहे उहो त बाशऊर आहे, उहो छो थो इन तरफ़ वधे। हिकिड़ो माण्हू चवे थो त मां गुनाह इहो छो कयां, जेकॾहिं उनजी पंहिंजी अंदरि जेको हिकिड़ो ज़मीर आहे उहो माण्हू मीटर ते वञणु नथो चाहे। हितां जो कल्चर आहे, उहो माण्हू हितां मीटर ते वञणु नथो चाहे ऐं उहो गुज़ारो नाले बदनाम करे थो सेप्को जे अफ़सर खे, मुलाज़िम खे, पर ईअं आहे कोन।
ईअं आहे कोन मतिलबु त सेपको जा मुलाज़िम चोरी नथा कराइनि बिजली? बिजली ॾिसो, बिजली चोरी कराइण में या करण में इहो ताड़ी हिकु सां न वॼंदी आहे। मुलाज़िम जेको नंढी अप्रोच सां रखे थो, उन मुलाज़िम खे एतिरो तंग कयो वञे थो, एतिरो मुलाज़िम उहो बेबस थी वञे थो, उहो अफ़सर हुजे या मुलाज़िम हुजे। आख़िर हू पंहिंजो इंसानु आहे। उहो हिकु माण्हू 100 माण्हुनि जे ज़िमरे में अचे थो, त जॾहिं उनजो घेरो तंग थिए थो त उन वटि को वाह निकिरण जी कोन पई थिए, त लाज़िमी आहे उहो सभु न पर कंहिं हिते थियो, पर उनजे लाइ अथॉरिटी पंहिंजा न उनजी अकाउंटेबिलिटी कहिड़ी आहे? अकाउंटेबिलिटी आहे त हिन वक़्तु जेके आहिनि सेपको उनजे ख़िलाफ़ु अहिड़नि माण्हुनि जे ख़िलाफ़ु एक्शन खयों आहे। उहे जेके ब्लैक शीप आहिनि उनखे चाहे उहो अफ़सर उन्हनि जो तइदादु आहे को? एग्ज़ैक्ट 256 हिन वक़्तु जेके आहिनि उहे पंहिंजे कैरियर सां खेॾी चुका आहिनि। उहे उन में कुझु अफ़सर आहिनि, अफ़सर जेके हिन वक़्तु जेके सस्पेंड थियल आहिनि, 5 जेके आहिनि एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर लेवल जा माण्हू सस्पेंड थियल आहिनि, हेडक्वार्टर अटैच थियल आहिनि, अंडर इंक्वायरी आहिनि। ऐं उन मां असांजा 198 जेके मुलाज़िम आहिनि जेके नौकिरी मां कुझु नौकिरी विञाए चुका आहिनि, पंहिंजूं जेके कंप्रेस रिटायर थी चुका आहिनि या उहे सस्पेंड थी चुका आहिनि, इंक्वायरीज़ हलनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ असांजे अंदर जे इदारनि में अंडर इन्वेस्टिगेशन आहिनि ऐं उन्हनि जूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं पनिशमेंट्स उनखे अवार्ड थियूं जेके मेजर पेनल्टीज़ आहिनि ऐं उनखे असां बख़्शो न आहे, सेपको उनखे बख़्शो न आहे। मां गुज़ारिश पई कई त अगरि असांखे ख़बर पई आहे पंहिंजे मुलाज़िमनि ते कख कोन रखिया कॾहिं बि नेवर एट ऑल। अगरि हिन चैनल जे तवस सां मां वरी बि चवां थो, अगरि कोई मुंहिंजो दोस्त आवाज़ु ॿुधे पियो, अगरि अहिड़ा माण्हू उन्हनि जे नज़र में आहिनि असांखे पिन पॉइंट करे ॾियनि, त उहे माण्हू कॾहिं बि स्किन सेव असांखां नथा कराए सघनि। ऐं इन जो मिसाल आहे ऐं मूंखे त मुंहिंजे ख़्याल में त लोकल लाड़काणे जे डिस्ट्रिक्ट जा डिवीज़न जा ई माण्हू कश्मीर कंदुकोट कांड सभु नाले खां वाक़िफ़ हूंदा ई हूंदा। अहिड़ी तरह जा सभु अफ़सर जेके आहिनि उहे कॾहिं बि इन शइ ते कंप्रोमाइज़ करण वारा न आहिनि। सेपको जे मुलाज़िमनि लाइ हिकिड़ी ॿी बि कंप्लेन आहे त हुननि पंहिंजा जेको आहे सो प्राइवेट माण्हू रखी छॾिया आहिनि, घिटी मोहल्ले में जेके लाइन वाइन सेट था कनि, हू पाण कमु करण खां जेको आहे सो हू चवनि था असांखे ख़ुदा माफ़ु करे छॾियो आहे कमु। निसार साहब, हिन वक़्तु जेका मुंहिंजी कंपनी आहे उन में 40% जेके आहिनि अफ़सरनि जो शॉर्टफॉल आहे। ओके, कंपनी खे 40% अफ़सरनि शॉर्टफॉल, मां बसि इहे फिगर तव्हांखे थोरा ॾियां पियो। 20% जेको आहे जेके 1 खां 16 ग्रेड जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जो शॉर्टफॉल आहे, कंपनी फेस करे पई। ठीकु, त जॾहिं एॾी वॾी क़िस्म जी डिफिशंसीज़ हूंदियूं त ऐं नंढो मुलाज़िम लाज़िमी आहे वॾो चौकीदारो करिणो पए थो सिस्टम ते। असांजो सिस्टम काफ़ी घणो जेको पखिड़ियल आहे, जेको 24,000 किलोमीटर 24,556 किलोमीटर जेके आहिनि असांजी HT जी लेंथ आहे। अहिड़ी तरह मिलाए करे LT लेंथ बि आहे त असांजो 38,494 किलोमीटर जी लेंथ ते ही सिस्टम पूरो पखिड़ियल आहे। 38,400 किलोमीटर जी लेंथ ते हिकिड़ो सेपको जो मुलाज़िम ऐं हिकिड़ो अफ़सर केतिरो पहिरो ॾेई सघे थो? डिस्पाइट द फैक्ट्स मां तव्हांखे ॿुधाया त इन ते ई हिकिड़ो निज़ाम आहे। इन में सभु सुञाण धुरियूं जेको मुंहिंजो आवाज़ु ॿुधनि पियूं, जेका बिजली तार लॻियल आहे इहा बि उन्हनि जी तार लॻियल आहे, उन जे पंहिंजे बिल जो जेको पैसो जमा थिए थो या उन जी तार लॻियल आहे, इहा ओतिरी इन जा वारिस इहे बि आहिनि। ट्रांसफॉर्मर जा वारिस सिर्फ़ु सेपको जा न आहिनि, ट्रांसफॉर्मर वारिस इहे मुंहिंजा सारिफ़ मोज़िज़ जेको मुंहिंजा आवाज़ु ॿुधनि था इहे बि आहिनि। असांजो जेतिरो बि डिस्ट्रीब्यूशन जो नेटवर्क सिस्टम जेको पखिड़ियल आहे पूरे, जेको पखिड़ ॿुधाई आहे मूंखे, इन पखिड़ में असांजो इन एरिया में सेपको जे एरिया में जेको निज़ाम आहे, इन निज़ाम जा सभु असांजे तरह ई इहे वाली वारिस आहिनि। हीअ निज़ाम सॼी हिन पूरी क़ौम जो आहे, ही पाकिस्तान जो निज़ाम आहे। इन पाकिस्तान निज़ाम में पूरी कंपनीज़ जेतिरियूं बि 10 डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ आहिनि, डिस्कोज़ आहिनि, 11 पर माण्हू त साईं पैसा था भरनि, माण्हू बिल था ॾियनि, जेके माण्हू बिल था ॾियनि उन्हनि जो त हक़ु ठहे थो कंपनी उन्हनि खे मेंटेनेंस ॾिए। मेंटेनेंस कहिड़ी थी ॾिए? त जंहिंजो बि ट्रांसफार्मर जेकॾहिं ख़राबु थिए त पाड़े वारा चंदो करे ट्रांसफार्मर ठाराइनि। ॾिसो निसार साहिबु, हिकिड़ो जेके हक़ाइक़ आहिनि उहे इहे बि आहिनि त जॾहिं हिकिड़े ट्रांसफार्मर ते 200 कुंडा हुजनि ऐं 10 मीटर हुजनि त उहो ट्रांसफार्मर कुंडनि जे करे सड़े त सेपको इहो लॉस केसि ताईं बर्दाश्त करे? मां हिकु सवाल यू आर जस्टिफाइंग के उहे सही आहिनि, पाण में चंदो करे ठाराइनि। मूं ट्रांसफार्मर क्लियर करे आयुसि अवां जे मोहल्ले में, उन मोहल्ले मां जॾहिं सेक्यूर करे पंहिंजे ज़ोन उन ट्रांसफार्मर खे मां निकिरी ॿी तरफ़ हले वियुसि त वेरी नेक्स्ट डे ते उहे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे एतिरो बि ख़ौफ़ न आहे। सिर्फ़ु ख़ौफ़ इन करे न आहे त लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल कमज़ोर आहे। जेकॾहिं जेतिरियूं असांजूं FIR थी चुकियूं आहिनि, असांजूं 38,464 FIR दर्ज थियल आहिनि बिजली चोरनि जे ख़िलाफ़। जी, 38,464 FIR असांजूं दर्ज थियल आहिनि ऐं उन्हनि खे सही पनिशमेंट अवार्ड नथी आहे।
रादर देन हिकु केस थियल आहे पूरो 2 साल अॻु में जेको जैकबाद डिस्ट्रिक्ट में थियो आहे त उन्हनि खे तव्हांजी लीगल टीम जेको आहे उन चोर खे पनिशमेंट आई आहे 2 साल अॻु में पोइ ते पर तव्हांजो उन में लीगल टीम हूंदी न, उहा उनखे परसू करे केसनि खे। निसार साहब लीगल टीम हिते जेके क़तल थी था वञनि उते लीगल टीमूं इलीगल टीमूं थी वञनि त असांजी जेका लीगल टीम आहे उहा केतिरी प्रोटेक्शन ॾींदी। जॾहिं तव्हां हिकिड़ो निज़ाम जेको डिस्टर्ब आहे त तव्हां मुंहिंजी लीगल टीमूं त छा कंदी? सेपको जी लीगल टीमूं त कहिड़ा पंहिंजा सर्च पर साईं ॾिसो, बिजली चोरीअ खे रोकण लाइ वफ़ाक़ जे पारां अॻूणो वज़ीर आज़म आहे, ॿिया आहिनि, उन्हनि त केतिरा ई तजुर्बा कया, कानून लागू कंदड़ इदारा आया, रेंजर्स आई, तव्हां सां गॾिजी उन्हनि सभिनी घरनि ते छापा आया, बिजली बहाल पिया कराइनि, त इन सां बि बहाल न थी सघी छा? जॾहिं नेशन जो हिकिड़ो मोटिव कुंडे ते हुजे त उन ते इदारा छा करे सघंदा, लॉ एनफोर्सिंग एजेंसी छा कंदियूं, या उन ते सेपको इदारा केतिरो पंहिंजो वस हलाईंदा। ही जेसि ताईं शऊर न ईंदो असांजी पब्लिक में त बिजली जेका चोरी करणु आहे इहो सुठो अमल न आहे। त मुंहिंजे ख़्याल में कमु सॼो बहितर तरीक़े सां सरअंजाम थी वेंदो। बहितर। हाणे इहो ॿुधायो त जेको पुराणो इंफ्रास्ट्रक्चर आहे तव्हांजे कंपनी में, उहो चेंज करण जो को फार्मूलो आहे या सेम आहे? छो त पुराणा फीडर बि त इलाही पुराणा थिया हूंदा, उन्हनि में ट्रांसफार्मर ॿियूं शयूं, वक़्त ब वक़्तु उन्हनि खे चेंज कंदा रहंदा आहियो या सेम उन्हनि खे रहणु ॾींदा आहियो? निसार साहब, इहो जेको असांजा मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स हूंदा आहिनि, सिस्टम आर्गुमेंटेशन सेप जंहिंखे चवंदा आहियूं, प्रोग्राम आहे असांजो, ऐं जंहिंमें असां सिस्टम ते जेके ट्रांसफॉर्मर असांजा घणी उमिरि जा हूंदा आहिनि जी जी उते, ऐं उते कंज़्यूमर्स घणा अची वेंदा आहिनि। मसलन 100 जो ट्रांसफॉर्मर आहे, 100 kV जो ट्रांसफॉर्मर आहे, उते मैक्सिमम लेवल ते असां जेकॾहिं असांजा 70-80 हैवी लोडेड जेके कंज़्यूमर अची था वञनि ऐं उते चोरी जो असरु न आहे ऐं न हुअण जे बराबरि आहे, कंट्रोल आहे, त असां कोशिशि कंदा त उन 100 जे ट्रांसफॉर्मर खे 200 जो ट्रांसफॉर्मर कयूं, या 100 सां गॾु उन एरिया ऐं लोकेशन खे ॾिसी करे त उते असांखे केतिरो स्पेस आहे त 100 खे असां पोइ 200 एड कंदा आहियूं, 100 जॻह ते 200 एड कंदा आहियूं ऐं उन पुराणे जेको ट्रांसफॉर्मर आहे उसखे लाहे वेंदा आहियूं। इहो सिस्टम असांजो अहिड़ी तरह जो चेन हूंदो आहे। 25 जे ट्रांसफॉर्मर 50, 100, 200 इहे असांजे सिस्टम जो डिस्ट्रीब्यूशन जो हिसो आहिनि, इन्हनि खे असां कंदा आहियूं, जंहिंमें डिस्ट्रीब्यूशन साइड ते जेको कंज़्यूमर साइड ते जेके फैसिलिटेट थींदा आहिनि उहे 50 जो ट्रांसफॉर्मर 100 जो ऐं 200 जो थींदा आहिनि। 25 जो ट्रांसफॉर्मर मोस्टली असां जेके इंडिपेंडेंट सारिफ़ आहिनि उन्हनि जे लाइ थींदो आहे। ओके मुश्ताक साहब, नेट मीटरिंग जेका आहे उहो हिकिड़ो टर्म आहे, मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे शहरनि में जेको आहे सोलराइज़ेशन जो दौरु आहे, सोलर हणायो, उन मां जेका बिजली पैदा थिए उहा सेपको कंपनी खे ॾियो ऐं वापसीअ में पंहिंजे बिल मां उहो डिडक्ट करायो, इन क़िस्म जो शायदि प्रोग्राम आहे। इहो प्रोग्राम तव्हां वटि फ़ाल आहे? बिल्कुलु फ़ाल आहे। उहो मां पहिरियों बि ॿुधायो तव्हांखे त भाउ इहो जेसि ताईं पब्लिक अवेयरनेस न ईंदी, नेट मीटरिंग जा असां वटि कुझु कंज़्यूमर आहिनि जेके आया आहिनि ऐं उहे माशाल्लाह उहे पंहिंजे फैसिलिटीज़ अवेल कनि पिया, जंहिंमें क्रेडिट कार्ड जे लाइ पहिरियों त इहो ॿुधायो त कहिड़नि शहरनि में इहा फैसिलिटी तव्हां ॾियो था? इहे पूरी सेपको जे अंदरि सभु अलोड आहिनि। अच्छा, सभु अलोड आहिनि, पर उन में जेको जंहिं वक़्तु इहो नेट मीटरिंग जी फैसिलिटी आई उन मां क्रेडिट कार्ड जे लाइ करणो जेको आहे शुकुर अलहमदिल्ला उहे नेट मीटरिंग ते पहिरियों अची विया हुआ। ओके। सखर जा कुझु जेके मोज़ सार्फ़ीन आहिनि प्राइवेट जा उहे बि आहिनि, कुझु इदारा बि आहिनि, गवर्नमेंट जा इदारा बि आहिनि। अहिड़ी तरह जो जेको ज़्यादा में ज़्यादा नंबर ऑफ़ कंज़्यूमर्स जी जेका अटेंडेंस आहे नेट मीटरिंग ते उहा सखर में आहे, सखर डिस्ट्रिक्ट में आहे। ओके। नंबर 2 ते लाड़काणे में नाले मादर, जंहिंमें क्रेडिट कार्ड जो मिसाल ॾिनो। बाक़ी रिमेनिंग जेके आहिनि उहे अटे में चवंदा आहिनि लूणु बराबरि उहो आहे। पर छा घर ते जेके माण्हू लॻाइनि था पंहिंजे हिते सोलर ऐं उहे वधीक पैनल आहिनि, उहे तव्हां सां इहे नेट मीटरिंग ते अची सघनि था? बिल्कुलु अची सघनि था, पर घरेलू सार्फ़िन जी बिल्कुलु अची सघनि था, पर जेको सोशो इकोनॉमिक कंडीशन्स आहिनि असांजे अपर सिंध जूं उहे थोरी वीक आहिनि। उन्हनि माण्हुनि जेकॾहिं कोई 4 प्लेटूं हणायूं बि आहिनि त उनजो सर्वाइवल उन में ई उहो पूरा आहिनि। उन्हनि खे नेट मीटरिंग जे प्रोसेस में वञण जे लाइ उहे अवॉइड कनि था त मथां मीटर वठिणो पए, वरी मीटर जी कास्ट जमा करणी पए, 23,000 जमा करणा पवनि, 56,000 जो वरी हिकिड़ो को बिल अची वञे या उन मां पंहिंजी बिजली असांखे ॾियनि, त उन मां माण्हुनि में जो अवेयरनेस न आहे त उनखे सही तरह सां उनजो फ़ाइदो नथा वठनि। ऐं असां वटि थरकोल मां बि बिजली पैदा थिए थी, उहा लाड़काणे सखर सेपको खे मिले थी या इन ते को कमु थियल आहे? मूं इहो ॿुधो हुयो त काफ़ी वक़्तु अॻु में, कुझु साल अॻु में को पोल वोल लॻा हुआ त बाबा हिन पासे इहे लाइन लॻंदी, उन में अञा ताईं का अघु भराई थी आहे? ॾाढो बहितरु तव्हां हिकिड़ो बहितरीनु सुवालु कयो। उहो असांजो पूरे पाकिस्तान में हिकिड़ो एस्कडा सिस्टम आहे ऐं उहो सुपरवाइज़र कंट्रोल जेको आहे पूरो असां जेको रखूं पिया,
सॼो असां इन खे चऊं था रिंग सिस्टम आहे। ठीकु। पूरे पाकिस्तान में जिते बि नेट मीटरिंग जी बिजली ईंदी का सर्किट में उहा सम्झो लाड़काणे पियो हूंदी। अच्छा। थरकोल जी का बिजली आहे पूरे पाकिस्तान में अवेलेबल आहे। ठीकु। उहो सर्किट जॾहिं असांजा कंहिं बि साइड तां बिजली जा किथे जीअं गुडू मां असांजो हिन साइड तां जेको फेल्यूअर थियो असांजो लोडरा सर्किट मां जिते बि फीडिंग सोर्स हुया असांजा उहे जॾहिं डिस्टर्ब थिया त असां दादू मां थोसीं दादू सर्किट अचे पियो उन सर्किट खां त दादू में जेका सोर्स ते बिजली अचे पई हैदराबाद बि लामल डिस्टर्ब थियो पर एतिरो न जेतिरो सेपको थियो जेतिरो हिस्को में एतिरी डिस्टर्बेंस न आई जेतिरी सेपको में आई त उन में जेका बिजली हुई असां जेके दादू सोर्स वठूं पिया दादू सोर्स उतां फीड थिए पियो जाम शुरू खां त उन में सॼे सर्किट में असांजी इहा बिजली अवेलेबल हूंदी आहे न जंहिंखे रिंग सिस्टम चवंदा आहियूं त बिजली जिते बि ठहंदी उहा सर्किट में ईंदी मेन सर्किट में ईंदी। अर्ज़ु इहा कयां सोली सिंधीअ में असांखे ॿुधायो थर जी बिजली हिते अचे थी? आहे, बिल्कुलु आहे। अच्छा, उन का लाइन आहे या उहा निसार साहब मूं चयो असांजा कंट्रोल सेंटर आहिनि स्टेप टू स्टेप। हा, हीअ असांजो हिकिड़ो निज़ाम आहे। ठीकु। मां ॿुधाईंदो आहियां हिकिड़ो असांजो एलवी जो निज़ाम आहे जंहिंखे चवंदा आहियूं लो वोल्टेज जेको ट्रांसफॉर्मर जी जेका LT साइड आहे डिस्ट्रीब्यूशन साइड आहे इन खां पोइ असांजो मथां उन ट्रांसफॉर्मर जे 11 kV सिस्टम आहे। 11 kV सिस्टम खां पोइ जेके 11,000 चवंदा आहियो तव्हां 11,000 सिस्टम खां मथे जेको असां वरी बिजली वठंदा आहियूं ग्रिड सिस्टम ते कंट्रोल थींदी आहे इहा 132 kV लाइन हूंदी आहे। अहिड़ी तरह 132 kV जेके लाइनूं हूंदियूं आहिनि उहे 200 kV जी सर्किट में 200 kV जा ग्रिड स्टेशन जेको अवेलेबल आहे दादू में ऐं लोडरा में 2 सर्किट जे विच में लाड़काणो आहे। ओके जी। अहिड़ी तरह जो 220 kV जेको आहे उहा जेका ट्रांसमिशन लाइन आहे उहा 500 kV ट्रांसमिशन लाइन तां फीड थिए पई। ओके। हाणे पंहिंजो हिकिड़ो सुवालु पुछियो हुन खां पुछियो त तव्हांजो असां फेसबुक ते रखियो त महिमान साईं जन हूंदा इंजीनियर मुश्ताक हुसैन बुर्दी साहिबु त तव्हांजा चाइण वारा बि घणा आहिनि उन्हनि तमामु घणा सुवाल पुछिया आहिनि उन्हनि मां चंद सुवाल तव्हांखां पुछंदासीं। सभ खां पहिरियों त मां उन सभिनी मोज़िज़ भाइरनि जो मोज़िज़ सार्फ़िन जो जेके बि जंहिं हल्का बाप सां तलक रखनि था मां उन्हनि जो बेहद ममनून मशकूर आहियां। अगरि मूंखे उहो प्यार जी निगाहुनि सां मोहबत जी निगाहुनि सां ऐं पाबो मजा मुंहिंजे लाइ अहिड़ा जज़्बा रखनि था नेक ख़्वाहिशूं रखनि था त अलाह साईं मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां पंहिंजे हिन क़ौम जी सुठे जज़्बे सां जंहिं तरीक़े सां मां वञा पियो त इन तरीक़े सां मां उनजी ख़िदमत करे सघां पंहिंजी ज़िंदगी में उन जे लाइ घणो कुझु करे सघां। इरफान अली आहे उन इहो पुछियो आहे त सेपको वटि अहिड़ो को मनसूबो आहे जंहिंमां लोड शेडिंग मां मुस्तक़िल बुनियादनि ते जान छुटी वञे? जी बिल्कुलु आहे। उहो असांजो इहो निज़ाम आहे जंहिंमें असां वञूं पिया हिन वक़्तु असांजा 35 जेके सेक्यूर्ड फीडर थी चुका आहिनि सेपको जे अंदरि जंहिंजी लोड शेडिंग 0 आहे। अच्छा। ऐं हिन वक़्तु जेको शाही बाज़ार फीडर आहे सखर जो असां पायलट प्रोजेक्ट करे खयो आहे जंहिंजो 15 ॾींहंनि खां कमु जारी आहे। इहो होप द बेस्ट के असांजो 25 जून ताईं कंप्लीट थींदो ऐं उनखे 24 कलाक बिजली मिलंदी जंहिंमें असांजा कमर्शियल सार्फिन बि आहिनि उन में असांजा डोमेस्टिक सार्फिन बि आहिनि इंडस्ट्रियल सार्फिन बि आहिनि। सिमिलरली इहो साॻियो पायलट प्रोजेक्ट असांजो लाड़काणे में बि क़रीब शुरू थियण वारो आहे। ओके। सनम अल बलूशी आहे सेपको जी उहो पुछे थो त सेपको जी टोटल केतिरी मेगावाट खपत आहे ऐं टोटल सेपको जेको आहे सोलर थी सघे थी छा? सोलर त पहिरियों मां मेगावाट जो जवाबु ॾियां त जेका असांजी जेका डिमांड आहे उहा डिमांड वेरी कंदी आहे सार्फिन जे डिमांड सां त उहा असांजी जेका हिन वक़्तु डिमांड हले पई उहा 1142 मेगावाट आहे। 1142 जेका वेरी थींदी आहे 1042 बि थींदी आहे 1044 बि थींदी आहे। सही। 1100 ऐं 1100-1200 जे विच में असांजी इहा मेगावाट असांजी डिमांड आहे ऐं जेका हिन वक़्तु जेका असांजी हले पई जेका खपत आहे उहा 844 मेगावाट ते हले पई। ओके। सिस्टम असांजो हिन वक़्तु नॉर्मल आहे। ओके। तौफ़ीक़ मेमूण पुछियो आहे त बल्कि तव्हांखे यादि ॾियारायो अथई त 2018 में तव्हां ॾोकरी में मुक़ररु थिया चोरी 0 थी वई केबल सिस्टम थियो लोड शेडिंग ॿुड़ी थी वई हुन हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा लिखी आहे त शहरी पाण अची चयो त बाबा 2-3 कलाक त बिजली बंदि कयो छा ईअं बि हुयो छा? असां त चवंदा आहियूं 2-3 कलाक ॾियो बिजली। मूंखे मां पुराणी यादुनि तरफ़ वठी विया अवां जी वॾी महिरबानी ऐं तौफ़ीक़ मेमूण साहब जी महिरबानी त हिकिड़ी कंपेन असां हलाईसीं। मां उन वक़्तु मुंहिंजी जेका पोस्टिंग हुई एज़ ए एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर लाड़काणा रूरल डिवीज़न हुई। उन में असां हिकिड़ो मारिकेबल वर्क कयोसीं जेको इंस्टेंस ऐं कागज़नि जी ज़ीनत बणियल आहे उहो असां इहो कयोसीं त रतो देरो ऐं नओं देरो ऐं ॾोकरी इन्हनि शहरनि जा जेतिरा फीडर लॻनि पिया 19 फीडर्स खे असां एग्ज़ाम कयोसीं लोड शेडिंग खां। ओके। इहे पायलट प्रोजेक्ट करे खयूं पायलट प्रोजेक्ट कयोसीं जंहिंजी जेका रिकवरी हूंदी हुई उहा 90% ऐं 100% हूंदी हुई इन फीडरनि जी ऐं जेको चोरी जो तनासिब हूंदो हो उहो 8% 7% सिंगल डिजिट में हुयो जेको असां टेक्निकल लॉसिस ते मुश्तमिल चोरी सम्झो 0 हुई। जॾहिं चोरी 0 हुई ऐं रिकवरी 100% हुई त असां सभिनी खे असां
ऐलान करे छॾियोसीं त इहा 24 कलाक बिजली हलंदी। इहो सही माण्हू तव्हां वटि वाक़ई माण्हू आया छा त साईं बिजली बंदि थियो 2 टे कलाक? बिल्कुलु आया। मूंखे रतदिरे मां बि माण्हू आया, मूंखे ॾोकरी मां बि आया, ऐं मूंखे इवन नंदिरे मां बि आया। त साईं हिकिड़ी असां ते महिरबानी कयो त हिकिड़ो वॾो सस्पेंस ईंदा मूंखे बि, मां बि ॾाढो परेशान थी वेंदो हुउसि जो मुंहिंजी जॉब अहिड़े क़िस्म जी आहे त उन में असांजे लाइ काफ़ी मुख़्तलिफ़ माण्हू वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जा नज़रिया हूंदा आहिनि। मतिलबु मुअज़्ज़िज़ीन जा वफ़द आया? जी, मूंखे चयो साईं हाणे हिकिड़ी महिरबानी कयो त अव्हां असांजे लाइ हिकिड़ी महिरबानी कयो जो असांजा मीटर घणो तेज़ हलनि था ऐं असांजो बिल ॾाढो तमामु घणो 24 कलाक बिजली हले थी। ख़ुदा जे वास्ते जेकॾहिं आंधारी तूफ़ान थो अचे, बारिश हले पई, इवन उनजा आई विटनेस हूंदो आहे, मुंहिंजा बि क़रीबी दोस्त रिश्तेदार वग़ैरह उते यकीन सेटल थियल आहिनि ॾोकरी में, पर उतां जा रतेदरे जा नंदिरे जा इवन उहे चवंदा हुआ साईं बारिशुनि दौरान बि बिजली हले पई, ऐं हुनजा बिल जॾहिं वधीक ईंदा हुआ त पोइ उहे घर वारनि सां हुनजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा इहे हूंदा हुआ, टास्क हूंदा त तव्हां बिजली घटि इस्तेमालु कयो। ऐं हिकिड़ो मिज़ाज आहे जॾहिं तव्हां बिजली तव्हां वटि 24 कलाक अवेलेबल हूंदी। हा, इन जो ॿियो मूं वटि विटनेस आहे त लाड़काणी जेका कमर्शियल मार्केट हुई उन्हनि जा जेके AC खपणु बंदि थी विया। अच्छा, AC खपण इन करे बंदि थी विया त बिजली हक़लाल जी हले पई, ऐं रिकवरी उहे माण्हू एतिरी बिजली ॿारनि पिया जेतिरो बिल जमा करे सघनि पिया। माण्हुनि जो हाज़मो दुरुस्त थी चुको हुयो, ऐं लाड़काणे में जेका स्टेबलाइज़र ऐं इन्हनि जी जेका खपत हुई बंदि थी चुकी हुई। पोइ इन मॉड्यूल्स खे कंटिन्यू छो न कयो? सोलर सिस्टम बि बंदि थी चुको हुन वक़्त में, पर मुख़्तलिफ़ शहरनि लाइ इनखे कंटिन्यू छो न कयो? इन खे ॾिसो, हीअ वक़्तु हूंदा आहिनि, हीअ दौर हूंदा आहिनि। इहो दौर हुयो सेबको जो तारीख़ जो, जंहिंमें इन में मुख़्तलिफ़ अनसर हुया। असांखे हिन वक़्तु बि जॾहिं सेबको खे यूनिक सपोर्ट मिलंदी मुख़्तलिफ़ एंगल्स खां, ओके, द डे इज़ इन हैंड, अ मूवमेंट इज़ इन हैंड। असां पंहिंजे वसार वॾो सेबको जी सभु जेका अथॉरिटी आहे उहो फ़ैसिलो कयो आहे, ऐं उन ते लामहला उहे असांजा सभु पूरा एक्शन्स जारी आहिनि, अॼु बि जारी रहिया आहिनि, कल्ह बि जारी आहे, पोइ हिते 5-6 महीना बि जारी आहे, साल बि जारी हुया। इहे वक़्तनि ब वक़्तनि उहे अटैम्प्ट्स थींदा रहनि था, पर उन जे लाइ असांखे मुख़्तलिफ़ इदारा जेके मुख़्तलिफ़ सपोर्ट कंदा त पोइ सेबको जो इहो जेको मूं ॿुधायो मूंखे 35 जेके असां फीडर सिक्योर थी चुका आहिनि, त 35 न पोइ 595 फीडर आहिनि सेबको जा, 595 फीडर आई एश्योर यू। अगरि असांखे सपोर्ट मिली थी वञे त असां 595 खे असां ईअं ज़ोन में खणी वेंदासीं। बशीर खोखर आहे गाजी देरे खां, चए थो गाजी देरे जी बिजली 2024 खां कटियल आहे, छा ईअं बि थींदो आहे? 18 लखनि जो टेंडर बि थियो शायदि हुन इन क़िस्म जो कमेंट बि। मां बशीर भाउ जे इन सवाल सां पार्शली एग्री कयां थो, पर निसार साहब हिन वक़्तु जेके ॿाराड़ी जा माण्हू आहिनि सूरज हिकु प्लेट करे गुज़ारो कनि था, ऐं असांजे सिस्टम खां इन करे लाइ हुननि जेके सोशो इकॉनॉमिक कंडीशन आहे उहा सुठी कान्हे, उन करे कटिजी था वञनि, इन करे उहे माण्हू बिल जमा नथा कराए सघनि। त लाज़मी आहे जेकॾहिं सेबको जेको डिफॉल्टर हूंदो त सेबको त बिल न कोन ॾींदी। असांजो हिकिड़ो बिज़नेस आहे, कंपनी पंहिंजे बिज़नेस ते हलंदी, जिते मूं तव्हांखे ॿुधायो त जेको एटीएनसी लॉस असांजो इन लेवल जो हुजे ऐं 70% ते रिकवरी कंपनी जी रहे ऐं 30% लॉस असांजो हर महीने थींदो रहे, त उहा कंपनी केसि ताईं सर्वाइव करे सघंदी। त मां जेके दोस्त मोज़े सार्फ़िन आहिनि इन खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे सेबको कंपनी जे हर फोरम ते अची ऐं पाण असां सां तावन कयो, ऐं अव्हां जे जेके बि ॾुख ऐं आंज आहिनि तव्हांजी तकलीफ़ुनि खे ख़तमु करण जे लाइ असां अंदरि पंहिंजी हिकिड़ी एक्टिविटी कई आहे, जंहिंमें 118 खे फ़ाल कयो आहे, जंहिंमें असांजे पावर डिवीज़न खां ऐं मिनिस्ट्री खां असांखे क्लियर कट इंस्ट्रक्शन आया। 5-6 महीना अॻु में इहो असां मार्च महीने खां इहो लॉन्च कयो आहे 118 खे। उन में असां सार्फ़िन जी जेका दरख़्वास्त आहे उनखे 24 कलाकनि अंदरि असां उनखे अटेंड कंदा आहियूं, ऐं एज़ सून एज़ विदिन उन में असां कैटेगरियूं ठाहियूं आहिनि। शहर जे केतिरे एरिया खां केतिरे परे खां डिस्टेंस खां असांजी सब डिवीजन खां उहो सारिफ़ परे आहे, कंहिंजो अधु कलाक जो पीरियड थींदो आहे, कंहिंजो कलाक जो थींदो आहे, 2 कलाक जो। नेचर ऑफ कंप्लेंट ते मुश्तमिल आहे। लाइन सुपिरिटेंडेंट एस डी ओ इहा असांजी हिरारकी आहे। एक्शन इहे सभु ऑपरेशन जा माण्हू आहिनि, ऐं AC ऑपरेशन ऐं चीफ इंजीनियर ऑपरेशन जेको ऑपरेशन डॉक्टर मां आहियां, ऐं मुंहिंजी कमान जेका आहे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर आहिनि। इहा सॼी कमान जेका पावर डिवीज़न खां कंट्रोल थिए पई, इहो असांजो 118 जेको मां तव्हांखे ॿुधायो इहो तहरुक में आहे, फ़ाल आहे ऐं वॾो मौसर कमु करे पियो। उन में ॿुधायो त नेचर ऑफ कंप्लेंट खे ॾिसी करे कोशिशि कंदा आहियूं त सपोज़ किथे लाइट जो फेल्यूअर थियो आहे
मिसाल ॾियां पियो, अगरि सचल कानून में लाइट जो फेलियर थियो आहे ऐं 5 किलोमीटर जे फ़ासिले ते सब डिवीज़न जी अवेलेबिलिटी आहे, त जीअं उहा 118 ते कंप्लेंट दर्ज थींदी, उहो असांजो मेल ईंदी असांजा उहे माण्हू मुक़ररु थियल आहिनि, 24 कलाक पंहिंजे उन कम में आहिनि, उहो 24 कलाक असां रन पाए इन कंप्लेंट सेंटर ते। इहो मेल सिस्टम आहे या फ़ोन सिस्टम? न, मेल सिस्टम आहे। इन खे व्हाट्सअप सिस्टम छो नथा कयो? इन जो व्हाट्सअप सिस्टम करे त इहो असांजो कंट्रोल थिए थो पावर डिवीज़न खां पूरी डिस्कोर्स जे अंदरि। ओके, उतां कंट्रोल थिए थो। अॼुकल्ह न हर को डिजिटल आहे, ऑनलाइन आहे, त मेल करण में शायदि माण्हू उहो असांजो कंट्रोल थिए थो PITC तरफ़ खां, पावर इंफॉर्मेशन जेको टेक्नोलॉजी आहे उन कंपनी तरफ़ खां, उहो उतां कंट्रोल थिए पियो। ऐं सभु माण्हू पढ़ियल एतिरो न आहिनि जो मेल करे सघनि। शहरनि में त वरी अवेयरनेस आहे, शहरनि में तमामु घणी अवेयरनेस आहे, इवन लाड़काणे में बि अवेयरनेस आहे, काफ़ी मेल्स ईंदियूं आहिनि। नंबर ऑफ कंप्लेंट्स अचनि थियूं, 100, 150, 200, 300 माण्हुनि जी डेली जी इन अटेंडेंस आहे, 50 बि आहे, 60 बि आहे, वेरी करे थी उन इलाइक़े जे हिसाब सां। मसलन किथे को आंधारी तूफ़ान अची वियो त नंबर ऑफ कंप्लेंट्स वधी वेंदा आहिनि, किथे गर्मी जो पद वधी वियो, ट्रांसफॉर्मर जी बर्निंग जेका आहे, जंपर जो वञणु, फ्यूज़ जो उॾणु ऐं अहिड़े तरह जा ऐं सप्लाई जो फेलियर थियणु, अहिड़े क़िस्म जूं कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि जेके टाइमली डिटेक्ट थी वेंदियूं आहिनि। का अहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायो असांजे सार्फ़िन लाइ त लोड शेडिंग जो दौरानो घटिजंदो या वधंदो ईंदड़ ॾींहंनि में? लोड शेडिंग मां गुज़ारिश कंदो त असांजी 7 कैटेगरियुनि में विरायल आहे। उहे सारिफ़ जन जे फीडरनि जो लोड जेको आहे लॉस आहे, चोरी जो तनासुब जेको आहे 10% आहे, त उते असांजी 0 लोड शेडिंग आहे। जिते 20% आहे उते बि 0 लोड शेडिंग आहे। जेके 30% में आहिनि उते 4 कलाक लोड शेडिंग आहे। अच्छा, 4 कलाक लोड शेडिंग आहे। ऐं अहिड़ी तरह जो 40 खां 50 जे विच में त उते असांजी 6 कलाक। जिते 12 कलाक लोड शेडिंग आहे उहे कहिड़ी कैटेगरी में था अचनि? उहे असांजी 5 कैटेगरी में आहिनि। ऐं जेको 60 खां मथे आहिनि, 50-60 खां मथे आहिनि, उहे असांजे 14 कलाक में आहिनि, 16 कलाक में आहिनि। 7 कैटेगरी 16 कलाक जी आहे। 16 कलाक में लोड शेडिंग कयो था? जी, उहो कैटेगरी वाइज़। जिते बिजली असांजी वञे ऐं माण्हू इस्तेमालु करे बिल न ॾे, एरियर वधी वञनि ऐं चोरी जो तनासुब घणो हुजे, उन फीड जो लॉस ईंदो आहे, उहा असां 7 कैटेगरी आहे, जंहिंजो लॉस जेको आहे 70 डबो आहे। मतिलबु जेका लोड शेडिंग आहे उन जो तालुक बिजली जी बिलनि जी उधम अदायगी आहे। बाबा अदा नथा कनि, पैसा नथा ॾियनि, रक़म नथा ॾियनि। बिल्कुलु ईअं ई आहे। लोड शेडिंग जो दौरान पोइ इन करे वधे पियो। जेकॾहिं कंहिं फीडनि ते मुंहिंजो आवाज़ु मुंहिंजे भाइरनि ॾे, मुंहिंजे मौज़े सार्फ़िन ॾे वेंदो हूंदो ऐं लामला उनखे तकलीफ़ूं असांखां घणियूं हूंदियूं, पर कुझु हक़ाइक़ साम्हूं रखनि ऐं पंहिंजे सीने में थोरो ॾिसनि त जंहिं कंपनी जो कल्चर असां गॾु आहे ऐं उन कंपनी जा जेके रिसोर्सिस आहिनि उहे इहे ई आहिनि जेके उन जे साम्हूं आहिनि, त असां बिजली उनखे ॾियूं पिया। त जेको असां जेके निसार साहिबु 12 कलाक लोड शेडिंग कयूं पिया, रियली मां ॿुधायां तव्हांखे त उते बि असांजो बिजली जो वञणु पोइ बि ठीकु आहे, पर असांजी रिकवरी असांजी उहा डिस्टर्ब आहे। इंजीनियर मुश्ताक हुसैन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो आया ऐं अॼोकी पॉडकास्ट में तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। वॾी महिरबानी अव्हांजी भानिसार ऐं अव्हांजी टीम जी। थैंक यू वेरी मच। जी दोस्तो, त अॼोकी पॉडकास्ट में इंजीनियर मुश्ताक हुसैन बुर्दी साहब जन जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। पाण ऑपरेशनल हेड आहिनि, डायरेक्टर आहिनि सेप्को जा, ऐं बिजली लोड शेडिंग, विंड स्टाम, इन सभिनी शयुनि ते गुफ़्तगू कईसीं। उमेद त तव्हांखे पंहिंजनि सवालनि जा जवाब ज़रूरु मिलिया हूंदा। जेकॾहिं न बि मिलिया आहिनि त पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु ॿुधायो त वरी असां मुश्ताक साहब खे तकलीफ़ ॾींदासीं, वरी पुछी वठंदासीं। अॼोकी पॉडकास्ट मां ॾींदा इजाज़त। वरी कंहिं ॿी पॉडकास्ट में ॿिए कंहिं महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं अला भाई।